अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वअमलू सालिहा इन्नी बिमा तअमलून सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम। दोस्ताने मोहतरम, अल्लाह तबारक व तआला एक दफ़ो ॿीहर असां ते करम कयो जो पंहिंजे मुर्शिद हादी रहबर जे आस्थाने ते अचण जी सआदत बख़्शी आहे। हिते अचण सां अल्लाह वारनि जे आस्थाने ते अचण सां मोमिननि जी दिलि ख़ुशि थी पवंदी आहे कि न? दिलि ख़ुशि थी आहे न? अचण सां ख़ुशी थिए थी। वरी अल्लाह वारनि जो दीदार, मुर्शिद जे खानवादे जो दीदार, मुर्शिद जो शान ॿुधी, अल्लाह जो हमदो सना ॿुधी, मदीने वारे साईं जो शान ॿुधी मोमिननि जी रग रग ठरी पवंदी आहे, सीनो मदीनो बणिजी पवंदो आहे। अल्लाह ताला का उम्मीद आहे अल्लाह ताला दुनिया में मुर्शिदनि जो साथ अता फरमाए, क़यामत वारे दिहाड़े ते मुर्शिदनि जो साथ हुजे, अॻियां दिलबर साईं हुजे, गॾु हीअ करमी जमायत हुजे, हौज़े कौसर ते मुस्तफ़ा जे हथारों अल्लाह ताला उहे हौज़े कौसर मां कौसर जा प्याला मुस्तफ़ा जे हथारों हिन करमी जमायत खे अल्लाह नसीब फरमाए। ये निस्बत मिलन हिन दौर, हिन दजाली दौर जे अंदर कामिल अकमल मुर्शिद मिलन या बड़ी खुश नसीबी जी गाल है। बेशक दुनिया में लखे हजारे असांजे इलाइके में हजारे बुजुर्ग औलिया आहिनि, कंहिंखां इनकार न आहे, उहे असांजो अखियुनि जो ताज, अखियुनि जो नूर, सिरनि जो ताज आहिनि। पर जहिड़ो शान, जहिड़ो अल्लाह ताला मक़ाम तुंहिंजे मुंहिंजे मुर्शिद खे अदा कयो आहे, एड़ो त शान जो कलम खणनि त किताब लिखी ॾेखारनि। उहे किताब जो हर मौज़ू ते दिलबर साईं जो किताब लिखियल आहे। ओ ऐसी ताईं जो नीह लाहिण ते बि दिलबर साईं जो किताब लिखियल आहे कि न? इहा का मामूली ॻाल्हि न आहे। जंहिंखे अल्लाह नवाज़ींदो आहे, अल्लाह उनखे इहो शान अता कंदो आहे। ओ लख पीर दुनिया जा हिक पासे मुंहिंजो दिलबर साईं हिक पासे आहे कि न? ओ लख पीर दुनिया जा हिक पासे मुंहिंजो दिलबर साईं हिक पासे। अल्लाह जा करम आहिनि जो अल्लाह ताला असांजा हथ आहिनि मुर्शिद जी दामन आहे। अल्लाह अहिड़ो कामिल अकमल मुर्शिद अता फरमायो आहे। उम्मीद आहे त अल्लाह उन जे सदके तव्हां ई असांजी मग़फ़िरत करे मुस्तफ़ा जी रहबरी में जन्नत जा मक़ाम अता फरमाईंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या खामोश खामोश मोहब्बत न था ॾेखारियो। अल्लाह वारनि जो दीदार आहे, वरी तव्हां ख़ामोश हुजो, दिल सां दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या। दोस्ताने मोहतरम, अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद जे अंदर इरशाद फरमायो बअमलू सालिहा इन्नी बिमा तअमलून। ए दुनिया वारो साले अमाल कयो, नेकी वारा कम कयो, भलाई वारा चंगाई वारा कम कयो। मां रब तव्हांजे अमलन खां बाख़बर आहियां। जेकर तव्हां दुनिया में चंगाई जो अमल कयो था, तव्हां दुनिया में भलाई जो अमल कयो था, तव्हां दुनिया में को सुहिणो अमल कयो था, या तव्हां वरी दुनिया में बुरो अमल कयो था, अल्लाह उन जे रसूल जेके ईज़ायो था, बुराई वारो अमल कयो था, रब तो फरमाए इन्नी बिमा तअमलून, मां रब तव्हांजे अमलन खे ॼाणण वारो आहियां। पर अमल उहे भला अमल जेके अल्लाह वारनि वारा अमल आहिनि।
जिथे जिंदगी जो हर तरीक़ो मिलंदो आ त जिंदगी कीअं गुज़ारिजे। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां चङाई वारा अमल कयो। सुने हबीब अरबी ताबीदार मदनी मंठार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इज़ा हम्म बि अब्दी बि हसन। अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं को माण्हू चङाई जो इरादो कंदो आ, भलाई जो इरादो कंदो आ, न अमल नाहे कंदो, रुगो इरादो कंदो आ, दिल में पुख्तगी रखंदो आहे, नियत कंदो आ त मां हे चङो अमल कंदसि, मां दिलबराबाद वेंदसि, मां करमपुर शरीफ वेंदसि, मुर्शिद जो दीदार कंदसि, मां फलाणो भलो अमल कंदसि। अञा अमल न कयो अथई पर ख़ाली इरादो कयो अथई त अल्लाह ताला फरमाए थो त मां रब उन जे अमाल नामे में फक्तुबूहा लहू हसन त उहो अमल उन जे अमाल नामे में लिखाए छॾींदो आहियां। तव्हां घर हुयो अञा तव्हां दिल में इरादो कयो अॼु यार करमपुर शरीफ बारी ते दिलबर जे दीदार लाइ वेंदासीं, ओॾी महिल मलाइकनि तव्हांजे अमाल नामे में इहो सवाब लिखी छॾियो। अञा तव्हां को इरादो कयो था अल्लाह ताला जे तरफ़ां उहो अमाल नामे में तव्हांजे लाइ सवाब लिखजी वञे थो। कुरान मजीद में अल्लाह ताला इरशाद फरमायो मन जाअ बिल हसनति फलहु अशरु अमसालिहा। जॾहिं को माण्हू मूं रब जे अॻियां हिकिड़ो अमल खणी ईंदो आ मां रब उन खे 10 अजुर अता कंदो आहियां। सुभान अल्लाह। तव्हां हिकिड़ो कदम नेकी जे लाइ खयो अल्लाह ताला तव्हांखे 10 कदम नेकी वारे जो सवाब अता करे थो। चओ न सुभान अल्लाह। पहली हदीस ताके बुदायम हबीबन फरमायो त अल्लाह ताला फरमाए तो जने को मानू अन्या इरादो कंदो आ अल्लाह उन जे अमाल नामे में उन नेकी वारे अमल जे करे उन जो अजर लिखाए छडींदो आ। पर जेकर वरी अमल कंदो आ त 10 गुना अजर उन जे अमाल नामे में लिखजी वेंदो आहे। सुभान अल्लाह। हाणे असां कदम कदम खणी मुर्शिद जे बारगाह में आयासीं, कदम खणी मस्जिद ॾे वेंदा आहियूं, असां कदम नथा ॻणियूं, असां उहे कदम न काउंट कंदा आहियूं, पर अल्लाह ताला फरिश्ता कंदो आ जेके तव्हांजो हर अमाल ॻणींदा आहिनि, वो तइदाद लिखंदा आहिनि। अल्लाह फरमाए थो न हर तइदाद जो मां 10 अजर अता कंदो आहियां। चओ न सुभान अल्लाह। अॻिते अञा हबीबन ख़ुशख़बरी ॿुधाई। हबीबन फरमायो कुल्लु अमल इब्न आदम युदाअफुल हसनतु अशर अमसालिहा। जॾहिं को माण्हू नेकी जो अमल कंदो आ त अल्लाह ताला उन जे अमल में इज़ाफ़ो कंदो आ, जो वधाए उन खे 10 कंदो आ। इलामियत अल्लाह ताला उन खे 700 गुना वधाईंदो आ। ना इरादो कयईं पहिरीं 10 खां पोइ अल्लाह ताला उन जे अमाल खे वधाईंदो वेंदो आ तां त 700 गुना उन जे अमाल नामे में अजर लिखिया वेंदा आहिनि। तव्हां हिकिड़े दफ़ा दुरूद पढ़ियो, सुहिणो अमल कयो, पर रब जी ज़ात थी फरमाए 10 गुना वधाईंदसि। वरी हदीस में इहो बयान थियो त हिकिड़े दफ़ा अमल करण वारे खे 700 गुना अजर अता कयो वेंदो आहे। आहे न सोचो सस्तो।
हिकड़े दफ़ा रुगो इरादो कयो सवाब लिखी लियो पर अमल कयो था त हूं न मिलियो पर तहांजी नियत में अञा भी वधीक शौक़ आहे छो त हबीबन फरमायो नियतुनि ते दारो मदार आहे हाणे जेतिरो तहांजी नियत में पुख़्तगी आहे जेतिरो तहांजी नियत अल्लाह वारनि वारी आहे त ओतिरा गुनाह वधीक तहांजे अमाल नामे में अल्लाह सवाब लिखराए छॾे थो नेक अमल चाहे नमाज पढ़ण नेकी जो अमल आहे रोज़ो रखण साले अमल आहे हज ते वञण साले अमल आहे पर कंटो रस्ते तां हटाइण बि साले अमल आहे के माण्हू सां मुस्कुराए मिलण बि साले अमल आहे के माण्हू सां ख़ुशतबई में मिलण के मुस्लमान जी दिल ख़ुशि करण इहो बि साले अमल आहे तव्हां हिकिड़ो अमल कंदा वञो अल्लाह 700 गुना वधाए तव्हांजे अमाल नामे में सवाब लिखराईंदो वेंदो अमल असां कयूं बदला अल्लाह ॾींदो कुरान मजीद फुरकान हमीद में हजरत मूसा अलैहिस्सलाम ऐं हजरत खिज़र अलैहिस्सलाम जो मशहूर वाक़ियो अचे थो हजरत मूसा अलैहिस्सलाम खिज़र अलैहिस्सलाम सां मुलाक़ात जे लाइ वियो उन्हनि सफ़र चालू कयो मां पंहिंजे कम जी ॻाल्हि कंदी हर कंहिंखे इहो वाक़ियो ॿुधल आहे जॾहिं उहे हलिया आहिनि हिकिड़े ॻोठ में आया हजरत मूसा ऐं खिज़र अलैहिस्सलाम हिकिड़े ॻोठ में आया उन ॻोठ वारनि खां मानी खाधो तलब कनि उन ॻोठ वारनि जवाब ॾेई छॾियो अल्लाह जो नबी ऐं खिज़र अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिता शहर खां ॿाहिरि हिकिड़ी पुराणी दीवार हुई गिरियल दीवार हुई हज़रत खिज़र अलैहिस्सलाम उन दीवार खे सिधो कयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो ए खिज़र हे त उहे माण्हू हिन जिन असांखे मानी नाहे खाराई तव्हां हिननि जी भित दीवार सिधी कयो था त हुन जो जवाब अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो वक़ाल अबूहुमा सालिहा या जेकी दीवार सिधी कई वई या ॿिनि यतीमनि जी दीवार या दीवार जे हेठां ॿिनि यतीमनि जो खज़ानो लिकायल हुयो जेको उन्हनि जे वॾनि रखियो हुयो या दीवार इन जे करे सिधी कराई वई जो इन्हनि जो अबो साले हुयो इन्हनि जा अमल न हुया पर इन्हनि जो अबो वॾो साले हुयो ऐं हज़रत आला हज़रत साईं फतवा रिज़विया जे अंदरि लिखनि था त उन्हनि जो उहो अबो न हुयो पर बाबो ॾाढो ईअं ॾहे नंबर ते हुयो पर अल्लाह ताला उन साले जे करे हिननि जे माल जी हिफ़ाज़त करे पियो समझ में अचे थी जेको साले माण्हू आहे उन खे त अल्लाह शान वारो बनाए थो पर सालेहनि जे सदके अल्लाह उन जे बचन ते बि कर्म करे छॾे थो चओ न सुभान अल्लाह अॼु बि तव्हां दुनिया में ॾिसो हज़रत पीराने पीर महबूबे सुभानिया उन्हनि जी दरबार पाण साले हुया पर हींअर उन्हनि जी दरबार जे सदके लखे हज़ारे माण्हू खाइनि था आहे की न जेकर कलंदर लाल शहबाज उहो नेक साले हुयो पर उन्हनि जे सदके हिन वक़्त में बि सेवण सॼो कलंदर जे सदके खाए थो उहे साले हुया जेकर असां बि सालेनि वारा अमल कंदासीं अल्लाह असांखे बि वधाए छॾींदो ऐं तव्हांखे वाक़ियो ॿुधायमि बनी इसराइल जो हुयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो हुयो पर छा शान वरी मदीने वारे साईं जी उम्मत जो आहे हबीब फरमाइनि था हिकिड़ो माण्हू को अमल करे तो क़यामत वारे ॾिहाड़े ते मूं मुस्तफ़ा सां हीअं गॾु हूंदो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह कहिड़ो अमल हबीबन फरमायो जेको मुंहिंजे मथां दुरूद पढ़े तो क़यामत में उहो मूंसां हीअं ॿिनि आङिरियूं मिलाए करे फरमाइनि हीअं गॾु हूंदो हाणे अमल सवलो आहे दुरूद पढ़ण में टाइम न लॻंदो दुरूद पढ़ण में वक़्तु न लॻंदो पर साले अमल अहिड़ो त साले अमल आहे जो अमल कंदासीं क़यामत वारे ॾिहाड़े ते मुस्तफ़ा जो साथ मिली वेंदो
खपे न मुस्तफा जो साथ हर आशिक की दिल की ख्वाहिश होती है तो मुस्तफा जो साथ खपे या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अरिन आधार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अरिन आधार तू दोस्ताने मोहतरम जेकर असां बि साले अमल कंदासीं त क़यामत वारो ॾियारो हूंदो मुस्तफा जो साथ हूंदो अॼु हे वक़्तु आहे साले अमाल करण जो असां जेकॾहिं हींअर आया आहियूं वेठा आहियूं जेको ॿुधंदासीं असांजे साले अमालनि मंझां आहे ऐं अल्लाह जो फरमान आहे तव्हां कंदा वञो मां 700 गुना वधाए तव्हांखे अजुर ॾींदो वेंदुसि उहे हेॾियूं भलारियूं महफ़िलूं अल्लाह वारनि जो दीदार इहे बि साले अमल आहिनि इन्हनि खे माण्हू कदा न करे वक़्तु मिले जेकी बि घड़ी मिले माण्हू चङा अमल कंदो रहे अल्लाह ताला फरमाए थो इन्नी बिमा तअमलून मां रब तव्हांजे हर अमल खां बाख़बर आहियां हाणे इंसाननि जे हथ में आहे त नेकी जा अमल कनि या बुराई जा अमल कनि नेकी जा अमल तॾहिं नसीब थींदा जॾहिं अल्लाह वारनि जो साथ मिलंदो जॾहिं मुर्शिद दिलबर साईं जे दामन में हथ विझंदासीं दिलबर जे लॻ लड़ी पवंदासीं इंशाअल्लाह असांजो हे जहान हो जहान सरहो थींदो रब करीम मुझे चवण तांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।